बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड मां अवांजो इख़लाक़ अली खुसो। फ्रेंड तव्हां ॾिसी रहिया हो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह ताला खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा ऐं आबाद हूंदा। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो फ़नी ज़बरदस्त मौज़ू वताए जो आहे, गौर सां ॿुधंदा। फ्रेंड अगरि तव्हांखे सुठो लॻे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। अॼु जो मौज़ू असां पंहिंजो स्टार्ट कंदासीं। गुलण वाढो। वताए फ़क़ीर पाड़े वारे वाढे ॾांहुं पियो भेरा कंदो हो ऐं आजिज़ी सां अर्ज़ु कंदो हुयसि, यार गुलण मूंखे खटि ठहिराइणी आहे, सो हली खटि ठाहे ॾे। गुलण वाढो हर भेरे फ़क़ीर खे चवंदो हो त हिन वक़्तु आउं वांदो कोन आहियां, ॾिसी कोन थो त केतिरा माण्हू अञा वेठा आहिनि। पहिरें हिननि जो कमु थिए पोइ तुंहिंजो। अलाह जे कुदरत थोरे ॾींहं खां पोइ उहो वाढो गुलण गुज़ारे वियो। कांधी संदसि जनाज़ो खयों क़ब्रिस्तान ॾांहुं पिए विया त वतायो उन वक़्तु किथां सफ़र तां ॻोठ पिए मोटियो। हिन जे मक़ाम ॾांहुं ईंदड़ जनाज़े ते नज़र पई त जनाज़े में शामिलु थियण लाइ डोड़ी अची पहुतो। कंहिं कांधीअ खां पुछियाईं, अदा ॾियो त ख़बर केरु गुज़ारे वियो आहे। माण्हुनि चयुसि, फ़क़ीर पाण वारो गुलण वाढो गुज़ारे वियो आहे। वताए फ़क़ीर कांधियुनि खे चयो त खटि खे त का घड़ी रखो त आख़िरी दीदार कयांसि। कफ़न जो कपिड़ो हटाए आस ते कन लॻाए चयाईंसि, अदा गुलण अॼु त वांदो आहीं, हली मुंहिंजो खटि त ठाह।